अस्सलाम वालेकुम। नंढड़ियूं नेकियूं करण जो सिलसिलो जारी आहे। उन सिलसिले में ही हिकिड़ो ॿियो कमु मां तव्हां सां शेयर पई कयां। छोटी छोटी नेकियां करने का सिलसिला जारी है। उसी सिलसिले में ये एक मैं आपके साथ वीडियो शेयर कर रही हूँ। मैं अपने गांव में आई हुई हूँ आजकल, तो यहाँ पे हमें पता चला कि एक बच्ची की शादी है, उसके वालिदैन के पास देने के लिए कुछ भी नहीं है। तो हमने जो कुछ हमसे हो सका है जल्दी में वो अरेंज किया है। तो मूंखे जॾहिं ख़बर पई त हिते ॻोठ में कंहिं छोकिरी जी शादी आहे, उनजे माउ पीउ वटि ॾियण जे लाइ कुझु बि न आहे, त पोइ जल्दी में जेको बि असांखां थी सघियो आहे उहो असां हिते जेको आहे जमा कयो आहे। सो हीउ डिनर सेट आहे हिकिड़ो। हिन जा टोटल पार्ट्स हिन में आहिनि ऐं हिन जा कुझु डिशिज़ ऐं बाउल्स वग़ैरह हिते बि आहिनि। जेको असांखां थी सघियो आहे असां फ़िलहालु कयो आहे। ऐं हीअ देॻड़ियूं आहिनि 3। अहिड़ा माउ पीउ जेके पंहिंजे ॿार खे कुझु बि न ॾेई सघनि, उन्हनि जे लाइ हीअ शयूं जेके आहिनि तमामु अहमियत वारियूं आहिनि। हीअ हिकिड़ो सूट आहे, हीअ हिकिड़ो ॿियो सूट आहे, हीअ 2 टॉवल्स आहिनि 2 डिफरेंट कलर में, हीअ थाल आहे, हीअ ज़रूरत जूं शयूं आहिनि ऐं हीअ 6 जेके आहिनि मग्स आहिनि। हीअ जग ऐं गिलासनि जो हिकिड़ो सेट आहे। ये आप देख रहे हैं, ज़रूरत की हैं सारी चीज़ें। बाकी ग्लासेस जो हैं इसके अंदर हैं और इसके साथ ये मसालादान, मसालन रखण जो दॿो आहे। ऐं हीअ आहिनि बॉक्सिस जो हिकिड़ो सेट आहे। आम इस्तेमाल जी हिकिड़ी शइ आहे जेका घर जे लाइ ज़रूरी आहे। ऐं उन खां अलावा हीअ हिकिड़ी ट्रे आहे। त जल्दी में असां इहो करे सघिया आहियूं। त तव्हां यकीन कयो त माई जेका उदास हुई ऐं बीमार हुई, परेशान हुई, हुन वटि ॾियण जे लाइ कुझु बि न हो, त असां जॾहिं हुनखे सिर्फ़ु आसिरो ॾिनोसीं त असां कुझु न कुझु करे था वठूं, त हुनजे मुंहं ते इलाही रौनक अची वई हुई। एक ऐसी माँ जो कि बहुत उदास थी, बीमार थी, परेशान थी, और जब हमें पता चला कि उसके पास देने को कुछ नहीं, और हमने उसे सिर्फ दिलासा दिया, आसरा दिया कि हम कुछ न कुछ कर रहे हैं, कुछ हो जाएगा, तो आप यकीन करें कि ये अल्फाज सुन के ही उसके चेहरे पे रौनक आ गई थी और वो बहुत मुतमईन और बहुत खुश हो गई। और अभी शादी में कुछ दिन बाकी हैं, और जब मैं वापस अपने घर जाऊंगी तब तक कुछ और भी मुझसे हो सकेगा तो मैं ज़रूर करूँगी। सो अञा कुछ ॾींहं बाक़ी आहिनि शादीअ में, ऐं जॾहिं मां वापसि मोटी वेंदसि पंहिंजे घर, त उते वञी बि मूंखां जेको थी सघियो अञा उहो मां हुन जे लाइ ज़रूरु कंदसि। सो ही शेयर करण जो मक़सदु जेको आहे, मोटिवेशन आहे, इहो ॾेखारणु आहे त हेतिरी नंढी नंढी मदद, हेतिरो थोरो कमु कंहिं माण्हुनि जी ज़िंदगीअ में केॾी वॾी आसानी पैदा करे थो सघे, ऐं कंहिं ग़रीब माउ पीउ जी दिलि में या उन्हनि जे मुंहं ते केॾी रौनक ऐं ख़ुशी आणे थो सघे। त ज़रूरी आहे त अहिड़ा कमु करणु घुरिजनि जंहिंसां ॿिए जे लाइ सहूलियत पैदा थिए। जॾहिं असां कंहिं ॿिए जे लाइ आसानी पैदा कंदा आहियूं त यकीन कयो त अलाह साईं असांजी ज़िंदगी में आसानी पैदा कंदो आहे। सो कोशिशि कयो, पंहिंजे लाइ जीअण सिर्फ़ु जानवर जो कमु आहे, इंसान जो फ़र्ज़ु आहे त हू ॿियनि जे लाइ बि कुझु करे। ऐं जेकॾहिं थोरो करे, ऐं हिन में जेको कुझु मां ही ॾिनो आहे, जेको कुझु वरितो आहे, इहो सिर्फ़ु मुंहिंजो पैसो कोन्हे, ये सिर्फ मैंने नहीं दिया, इसमें मेरे पैसे नहीं लगे हुए सिर्फ, बल्कि थोड़ा करके कुछ लोगों की ये जमा पूंजी है जो कि अभी हम यहाँ पे लेकर आए हैं, और कुछ और चीज़ें इंशाल्लाह आ जाएंगी। कुछ थोड़े बहुत पैसे भी हम जमा करके उनके हाथ में दे देंगे ताकि बाकी ज़रूरत की चीज़ें वो ख़रीद सकें। सो असां कोशिशि कंदासीं त कुझु पैसा बि उन्हनि खे असां थोरा घणा ॾेई सघूं, त जीअं का शइ खुटल हुजे त हू पाण वठनि। ऐं हीउ हेतिरो नंढिड़ो कमु आहे जेको ॿियनि जी ज़िंदगीअ में ख़ुशी ऐं आसानी पैदा करे थो। अहिड़ा कम कंदा रहो। अगर आपको मेरी ये वीडियो पसंद आई हो तो इसको ज़रूर शेयर करें, लाइक करें, कमेंट करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि फ्यूचर में भी जो कुछ मैं दिखाना चाहूँ, शेयर करना चाहूँ, आप उसको आसानी से देख सकेंगे और मेरी कोई भी वीडियो मिस नहीं करेंगे। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। ज़रूरु ये नंढा नेकीअ जा कम कयो। इहो ई असां कमायूं था, बाक़ी सभु त असां हिते ई छॾे वेंदासीं। जेको अलाह जी राह में अलाह जी ख़ुशी जी ख़ातिर कमु कबो, उहो ई असांखे हमेशह कमु ईंदो। पंहिंजी ॿोली सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।